للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. خذ العفو وأمر بالعرف وأعرض عن الجاهلين. صدق الله مولانا العلي العظيم. मुसलमान भाइयों, अल्लाह जे पाक सच्चे कलाम मझां जेकी लफ्ज़ इन फ़कीर तव्हांजे साम्हूं तिलावत कया आहिनि, इन लफ्ज़नि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला टिनि ॻाल्हियुनि जो हुकुम ॾिनो. खुदिल अफ़्व, माफ़ कर, बख्श कर, दरगुजर कर. वअमुर बिल उर्फ़, ऐं नेकियुनि जो अमल कर, चङाइनि जी ॻाल्हि कर, ॿियनि खे चङी ॻाल्हि चओ. वअअरिज़ अनिल जाहिलीन, ऐं जाहिलनि खां मुंहुं मोड़े छॾ. बेखबर, जाहिल, नादान, उन्हनि खां मुंहुं मोड़े छॾ. चवण जे अलावा इहे सिर्फ़ टे लफ़्ज़ आहिनि, टे जुमला आहिनि, पर पूरी ज़िंदगी जो निज़ाम इन लफ़्ज़नि में समायल आहे. सुभान अल्लाह. छो त अल्लाह जो कलाम आहे. बादशाहनि जो कलाम, कलामनि जो बादशाह हूंदो. सुभान अल्लाह. माण्हुनि जा बादशाह थींदा आहिनि न, बादशाह, बादशाहनि जो कलाम, कलामनि जो बादशाह हूंदो. पर अल्लाह जो कलाम सभिनी कलामनि खां आला, अरफ़, जामिर, शान वारो, फ़ाइदे वारो, फज़ल वारो, फ़ैज़ वारो. सुभान अल्लाह. ये टे ॻाल्हियूं अगर कंहिंखे नसीब थी वञनि, उनजी ज़िंदगी आसान बणंदी. सुभान अल्लाह. ज़िंदगी सुठी गुज़रंदी. ग़म, दुख, परेशानी, ज़हन ते टेंशन, डिप्रेशन, फिक्रमंदी, सभिनी सूरनि खां क़ुर सां ध्यान छॾाए वेठो. मुकमिल तवज्जो कयो, दिलियूं मुंडे कयो, कन मुंडे कयो, अखियूं मुंडे कयो, त मां क़ुर तव्हांखे ॿुधायां. खुदिल अफ़्व, माफ़ी वठ, माफ़ी खे पकड़, माफ़ी आदत बणा, दरगुजर करण सिखो. ॾोहारियुनि खां ॾोह बख़्शे छॾ. को तॾे ते लड़ीअ खे माफ़ करे छॾ. सुभान अल्लाह. को तोसां ज़्यादती करे वियो, तोसां नाजाइज़ी करे वियो, नाइंसाफ़ी करे वियो, तुंहिंजी दिलि दुखाए वियो, तोखे ईज़ा पहुचाए वियो, तोखे सदमो रसाए वियो, ख़ुदा वास्ते बख़्शे छॾ. सुभान अल्लाह. हा यार, हा. सुभान अल्लाह. या सुभान अल्लाह जो फरमान आहे, जेको असांजो मालिक आहे, असांजो ख़ालिक आहे. ॾिसो न, ही लाउड जे ठाहियो आहे कंपनी वारे, उन सां गॾु हिकिड़ो बुकलेट ठाहींदो आहे. बाबा हिन जो ही बटण हिन मक़सद जे लाइ, फोन वठंदा आहियो न, उन सां गॾु पाठे ते लिखियल हूंदो आहे, हिन जो हे बटण हिन मक़सद जे लाइ, हे बटण हिन मक़सद जे लाइ आहे. गाड़ी वठंदा आहियो, उन में ओनर्स मैनुअल ॾींदा आहिनि त बाबा हिन में
ही जेको इते लिगायो ही अलाए को इन में ही फ़ाइदो आहे ये करो त ही फ़ाइदो मिलंदो ये बत्ती हिन बटण सां ॿरंदी लिखियल हूंदो इंसान खे अलाह ठाहियो आहे माण्हू खे हिकिड़ी विषय आहे इन खे अलाह ठाहियो आहे इन वजूद के हलाइण जे लाइ अल्लाह ताला मैनुअल ॾिनो आहे क़ुरान ॿुधाए थो त हिन वजूद मां नफ़ो कीअं वठंदव नुक़सान खां कीअं बचाईंदव हिन वजूद खे तव्हां ॻारे झोरे मारे परेशान बणाए रोनड़े में न विझी छॾियो सुखिया सुखिया ज़िंदगी सुभान अल्लाह सॼो क़ुरान तालीम ऐं तरबियत आहे पर हिन आयत में टिनि ॻाल्हियुनि जो अलाह ताला हुकुम ॾिने हिकिड़ो माफ़ करे छॾियो दरगुज़र कयो जे मुड़िया से जुड़िया सुभान अल्लाह ऐं तव्हां माफ़ न कंदव ठीकु आहे न ग़लती थी वई क़सूर थी वियो इंसान आहे न तव्हां ग़लती कोन थी कयो तव्हां पाक आहियो ॿुधायो ज़ाल ते कान थी पियो ज़ाल वेचारी इंसान आहे न उन खां ग़लती थी सघे थी पुट खां ग़लती थी वई भाउ खां ग़लती थी वई ओड़े पाड़े वारे खां ग़लती थी वई जॾहिं माफ़ी वठे थो दरगुज़र कयो उन जे तॾहिं ते तव्हांजे ते लड़ी अचे थो माफ़ कयो क़ुरान ईअं फरमायो सुभान अल्लाह तव्हां माफ़ न कंदव उहो तव्हांजे दिमाग़ में फिरंदो उहो किसो उहा ॻाल्हि उहो माण्हू तव्हांजे दिमाग़ खे पियो फेराईंदो न निंड ईंदी न सुख ईंदो न आराम ईंदो न तव्हांखे सुकून मिलंदो न तव्हांखे राहत ऐं फ़र्क़ मिलंदी सॼो ॾींहुं वेठा मनसूबा ठाहींदो कीअं मारियासीं कीअं ईज़ायासीं कीअं पलांदो वठांसि कीअं देर वठांसि सॼो ॾींहुं इन फिक्रात में हूंदो पर हिकिड़ी ॻाल्हि क़ुरान फरमाए थो ख़ुज़िल अफ़्व माफ़ करे छॾियोसि जेके तव्हां माफ़ कंदव न वो हितों निकरी वो हिते अची वेंदो तव्हांजे जेका शइ हिते ईंदी आहे दिलि में उनमें सुकून राहत ऐं करार हूंदो आहे जेका शइ हिते दिमाग़ में फिरंदी आहे ॻणितियूं सौदा फिकिर रात जी उलझन परेशानी बेआरामी ज़हनी तरह सां माण्हू नफ़्सियाती बीमार बणिजी वेंदो जेकॾहिं ज़हन में कंहिं शइ खे विहारींदो त तव्हांजी हालत ईअं थी वेंदी जीअं पखी फड़फड़ फड़फड़ कंदो कंदो आहे तव्हांजी हालत इहा बणिजी वेंदी क़ुरान फरमाए थो दरगुज़र कयो माफ़ करे सुभान अल्लाह ऐं मदीने वारे साईं फरमायो आहे क़ुरान खे जेके क़ुरान नाज़िल थियो उन वधीक क़ुरान खे सम्झो उन मदीने वारे मीर फरमायो आहे त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कयो मुंहिंजा उम्मती मूं ते कलमे पढ़ण वारो मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कयो तव्हांखे यकीन न अचे त मां मोहम्मद कसम खणा कसम खणण जे लाइ मां तयारु आहियां तव्हां माफ़ कयो तव्हांजी इज़त न घटिजी तव्हांजी इज़त वधी माफ़ करण सां नफ़्स चवंदो शैतान चवंदो यार मां हिनखे छॾिया मूंसां हिन ईअं कयो आहे मां हिनखे छॾिया नफ़्स चवंदो न छॾ पलांग वठ देर वठ बदिलो वठ एतिरो वठ हलो साईं तव्हां एतिरो वरितो कहिड़ी ॿार तव्हांजी खुली थी वई जी एतिरो तव्हां वरितो हू चुप करे त कोन वेंदो न मिसाल हुन तव्हांखे ॻाल्हि ॾिनी हाणे तव्हां में एवज़ में माफ़ नथा कयोसि तव्हां हुनखे ॻाल्हि ॾिनी हू चुप करे वेंदो हुनजी ज़बान खे कोसा खपे पिया हुनजी ज़बान खां गूंगो आहे ॿुधायो हू जवाबु ॾींदो वरी तव्हां जवाबु ॾींदो इहो मलहालो वधंदो झगड़ो वधंदो फितनो वधंदो खटबो न पर जेकॾहिं इनखे तव्हां माफ़ करे छॾियो फितरे खे ॿुधो अची
सुभान 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 अल्लाह सुभान अल्लाह केॾी वॾी ॻाल्हि आहे जेका क़ुरान ऐं मदीने वारे ॾींहुं सुभान अल्लाह साईं फरमाइनि था त मां हिन ॻाल्हि ते तव्हां सां कसम खणंदुसि जे तव्हांखे यकीन नथो अचे त मां कसम खणंदुसि त माफ़ करण सां तव्हांजी इज़त घटिदी न तव्हांजी इज़त वधी वेंदी तव्हांजो वक़ार बुलंद थी वेंदो तव्हांजो मान ऊचो थी वेंदो अल्लाह हिन माफ़ करे सुभान अंदरियो यार नथो वञे अंदरि शैतान वेठो आहे नफ़्स वेठो आहे न उहो माफ़ी ॾियणु नथो ॾिए पर लॼपाल नबी फरमायो त जेको माण्हू तव्हां सां ज़्यादती करे थो तव्हांजो हक़ खाईंदो तव्हां सां नाजाइज़ी नाइंसाफ़ी करे थो तव्हां उनखे बख़्श कयो था त अल्लाह उनजो एवज़ तव्हांखे रब पाण अता फरमाईंदो सुभान अल्लाह असांखे जेको डेंट पियो आहे न कहिड़ी ज़्यादती सां जेको डेंट पियो आहे गाड़ी में डेंट पइजी वेंदो आहे पोइ उनखे कारीगर वटि वञिबो आहे उहो डेंट कढी वरी साईं मुंहिंजा पेंटिंग कई फिनिशिंग करे ॾींदो आहे त गाॾी मशाला नई लॻंदी आहे तव्हांखे कंहिंखे ईंदाइण सां जेको डेंट पियो आहे अल्लाह फरमाए थो इन डेंट जो मां अल्लाह रिपेयर कंदुसि जॾहिं अल्लाह पाण रिपेयर करे त पोइ तव्हां असां ग़लती छो कयूं ऐं मदीने वारे साईं फरमायो आहे त तव्हांजो रब तव्हांजे विच में सुलह करणु चाहे तव्हांजो रब तव्हांजे विच में सुलह करणु चाहे थो इंसान तव्हां हिकु ॿिए में सुलह करणु सुभान अल्लाह वरी बि तवजो चाहिए जॾहिं क़यामत जो रिहाड़ो थींदो ॿिनि बीहरनि जे विच में अल्लाह पाण सुलह कराईंदो मुस्तदरक हाकिम में इमाम हाकिम शहीद रिवायत आती है अजीब रिवायत अजीब रिवायत पर दिल से ॿुधण जी आहे कननि सां न ॿुधो पर दिल हाज़िर करे पोइ ॿुधो त मां हीअ रिवायत मदीने वारे साईं जो बयान कयां इमाम हाकिम रिवायत आती है हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु قال بين رسول الله صلى الله عليه وسلم جالس إذ رأيناه ضحك حتى بدت ثناياه हिकिड़े ॾींहुं मदीने वारा साईं तशरीफ़ फरमा हुया ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खिलिया एतिरो खिलिया जो हे सनाया सरवाए नंदन खे साम्हूं वारा नंद ये महबूबन करीम जा दंद मुबारक खिलण में ज़ाहिर थी अक्सर साईं जन जी आदत हुई त मुर्कदा ऐं मुर्कण में दंद ज़ाहिर न थींदा आहिनि खिलण में दंद ज़ाहिर थींदा आहिनि मां तव्हांजे साम्हूं मुर्कां थो मां तव्हांजे साम्हूं खिलां थो खिलण में समझो या न प्रैक्टिकल करे तव्हांखे ॾेखारियां हुज़ूर जन कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर तबस्सुमा मदीने वारे साईं जी आदत हुई अक्सर करे मुर्कंदड़ हूंदा हवेली में वेंदा मुर्कंदे वेंदा ॿाहिरि निकिरंदा मुर्कंदे ईंदा सहाबा जे मेल में हूंदा मुर्कंदे हथा की जंगुनि जे टाइम ते ईंदा त मुर्कंदे थोरा मौक़िया अहिड़ा थिया जिन ते साईं जन खिलिया जो साईं जन जा दंद मुबारक ज़ाहिर सुभान अल्लाह सोने माण्हू जो खिलण ॾाढो वणंदो हसीन माण्हू महबूब जॾहिं खिलंदो आहे न आशिक़ जे हियां खणंदो महबूब
मिठा तुझे मुरकण तामा सदके महबूब मिठा तुझे मुरकण तामा सदके अमाश सदीका जे सुई रहण तामा सदके जो हदीस का लफ्ज है इज़राइना होता है का हत्ता बदत सनाया असा ॾिठो त हुजूर टाक ॾेई खिलिया ऐं साईं जा दंद मुबारक ज़ाहिर थी विया सुभान अल्लाह फखार उमर हज़रत उमर साईं अर्ज़ कयो मा अतहक या रसूल अल्लाह बि अबी अंत व उम्मी या रसूल अल्लाह उमर से कहते या रसूल अल्लाह मुझो बापो तो ता कुर्बान मुझे अमड़ तो ता घोर मुझे बुधायो तो सही ने खिलिया छो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ने खिलण मोहे चयो अब यो बुधायो तो सही ने खिलण जो सबब केड़ो वाह उमर तुझी मोहब्बत सदका सुभान अल्लाह वाह उमर तुझे अदब ता कुर्बान सुभान अल्लाह कुछ अगर सही छोटा किलो इहो चवण जी कहिड़ी ज़रूरत हुई त बेअबी अंत व उम्मी या रसूल अल्लाह मुंहिंजो पापो तो ता कुर्बान मुंहिंजी अमड़ तो ता कुर्बान कयो या रसूल अल्लाह खिलिया छो आयो सुभान अल्लाह दाल तो पुछे पियो खिलण जी पर हे पी मां विच में किथो वठी आयो इहो मोहब्बत जो मेयार इश्क जो मेयार मूं हिकिड़ी वीडियो ॾिठी सऊदी जो बादशाह उन जो हिकिड़ो वज़ीर हो उन सां ॻाल्हाए पियो उनखे ब्रीफिंग पियो ॾिए मस्जिद नबवी जे बारे में त ॿ जुमिला ॻाल्हाए वरी उनखे पियो चए त अतवल्लाहु उम्रुक या सय्यदी ए मुंहिंजा सरदार अल्लाह तुंहिंजी उमिरि लंबी करे अल्लाह तोखे खिलंदो रखे वरी ॿ जुमिला ॻाल्हाए अल्लाह तोखे सदाईं शादाबाद रखे वरी ॿ जुमिला ॻाल्हाए वरी चए त अल्लाह तुंहिंजी बादशाही क़ाइम दाइम रखे यो मोहब्बत जो मेयार समझो था पर हज़रत उमर से ये सब पूछे या रसूल अल्लाह छो पिया कयो न मुझो अबो तो ता कुर्बान मुझी अमड़ तो ता सदके या रसूल अल्लाह छो खिलिया सुभान अल्लाह सरकार फरमायो रजुलानी मिन उम्मती जसया बैन यदे रब्बिल इज्जते तव्हां मूंखे ॾिसो था त मां हिते अव्हां जे साम्हूं वेठो आहियां पर मूं हींअर हिकिड़ो मंज़र पे ॾिठो मुंहिंजी उम्मत जा ॿ माण्हू अल्लाह जे साम्हूं हिक ॿिए में बाज़ पिया मां पंहिंजे रब खे बि ॾिसां पियो त उन्हनि ॿिनि माण्हुनि खे पंहिंजे रब जे हुज़ूरी में झगड़ो कंदे पियो वाह मुस्तफा तुंहिंजी दीद तां मां क़ुर्बान वञा जन अखियुनि सां उमर खे अबू बकर खे अली खे पियो ॾिसे उन्हनि अखियुनि सां रब जी ज़ात जा जलवा सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां सॼी ज़िंदगी इबादत रब जी कई आहे पर असां रब खे ॾिठो न आहे ला तुद्रिकुल अबसार अखियूं अल्लाह खे ॾिसी नथियूं सघनि हा जन्नत में रब जलवो ॾेखारींदो पर हिते दुनिया में का बि अखि कंहिंखे ज़रूरत न आहे जो अल्लाह जो जलवो ॾिसी सघे हत्ता के मूसा कलीमुल्लाह कोई दूर ते वञी 40 ॾींहं चिल्लो कमाई इबादत कई रब खे अर्ज़ कई अरनी अंजुर इलैक मौला मूंखे दीदार करा ज़ियारत तुंहिंजी करा रब फरमायो त लन तरानी मूसा तो ॾिसी न ॾिसी मूसा तो ॾिसी मूसा ॾिसी न पियो सघे पर हुज़ूर हिते वेठे वेठे रब जो जलवो सुभान अल्लाह सुभान अल्लाह माना तुंहिंजो मुंहिंजो ॾिसण पियो आहे मदीने वारे जो ॾिसण पियो सुभान अल्लाह तुंहिंजो अखियूं ॿियूं आहिनि मुंहिंजे दिलबर नबी जो अखियूं ॿियूं सुभान अल्लाह कोई मिसल न ढोलण दी सुभान अल्लाह कोई मिसल नहीं ढोलण
तमाम जसया बैन यदै रब्बिल इज्जत बमानू मुझी उम्मत जा अल्लाह के सामने झगड़ो था क्या कर फकान आदुमा या रब खुजली मजलमती मिन अखी हिकड़ो चेतो मुझा मौला ही मुझो भा मुसलमान भा हिन मुसा जुल्म कयो हिन मुसा नाजायजी कई हिन मुसा नाइंसाफी कई मौला जो बदलो मुझे वठी हिन दुनिया में मुसा नाजायजी कई मुझो हक मारी मुसा नाइंसाफी कई मुझे ईज़ा पहुंचाई इन को मुझे बदलो वठी दे अल्लाह के वो अर्ज पियो करे पंजी दाह पंजी शिकायत रब के क्या पियो लगाए त फक़ाल अल्लाह कैफ तस्ना बिअखीक वलम यब्क मिन हसनातिही शै अल्लाह ताला जल्ल शानहू ने माण्हू खे फरमायो त हिन खां तोखे छा वठी ॾियां हिन पंहिंजूं हड़ई नेकियूं कंहिंसां जन सां ज़ुल्म कई ज़्यादतियूं कई उन्हनि खे ॾई उन्हनि जे ज़्यादतियुनि जे एवज़ पंहिंजूं नेकियूं हिन ॾिनियूं हाणे हिन वटि हिकिड़ी बि नेकी न बची आहे जो तोखे बदिलियो छा ॾींदो तोखे कहिड़ी शइ हिन वटि बची आहे नेकियूं त आहिनि कोन हिन वटि जेॾीमहिल मदीने वाले साईं इहा ॻाल्हि कई वफ़ादत ऐना रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिल बुका इहे चवण सां हुज़ूर जे अखियुनि में लुड़क अची विया हुज़ूर रोअण साईं थोड़ी देर पहिरियां खिलनि पिया जो ॾंद मुबारक ज़ाहिर थिया हींअर साईं रोअण लॻा हुज़ूर जे अखियुनि में लुड़क वहण पिया ऐं हुज़ूर रोअण लॻा इहो मंज़र क़यामत में जेको थींदो न हुज़ूर जन हींअर ॾिसनि था पिया ऐं ॿुधाइनि था साईं फरमायो त उहो अल्लाह फरमाईंदुसि त हिन वटि त नेकियूं बचियूं ई कोन्हनि खे छा तोखे ॾींदो हुज़ूर रोई फरमायो त इंसानो क़यामत जे ॾियारे में तव्हांजूं नेकियूं वठी जन सां तव्हां ज़ुल्म ज़्यादती कई आहे उनखे तव्हांजूं नेकियूं ॾिनियूं वेंदियूं ईअं चई हुज़ूर जन रोई ثم قال إن ذلك اليوم عظيم ومدينة वाले साईं फरमाए थे इंसानों ये तमाम वॾो ॾिहाड़ो तव्हां ते अचण वारो आहे फ़ैसिले वारो अदालत वारो ॾिहाड़ो तव्हां ते अचण वारो आहे यहताजु الناس أن يؤمر من أوزارهم ईअं थींदो जो जेकॾहिं कंहिं सां ज़्यादती कयई न त उन जूं नेकियूं हुनखे ॾिबियूं भला जे नेकियूं खुटी वियूं त हुन जा गुनाह रब खणी हिन जे मथां उते पैसो न हूंदो उते संगन बंदन जी ॻाल्हि न हूंदी उते दिरहम दीनार जी ॻाल्हि न हूंदी रियाल डॉलर जी ॻाल्हि न हूंदी रुपए टके जी ॻाल्हि न हूंदी उते हूंदो अमलनि जा सौदा जेकॾहिं कंहिंसां ज़्यादती कई त हिन जा अमल कढी हुनखे रब ॾींदो भला जे अमल हुन वटि खुटी विया हलिया त हुन जा गुनाह खणी हिन जे मथां इहे जो साईं फरमाए त हुज़ूर रोई वठो न वॾो ॾिहाड़ो अदालत इंसाफ़ वारो ॾिहाड़ो पोइ इन फक़ाल अल्लाह लित्तालिब इरफ़ा बसरक पोइ उहो जेको न जंहिंसां ज़्यादती थी हूंदी वो चलो मौला मूंसां इंसाफ़ कर मूंसां हिन ज़्यादती कई हुई मालिक मूंसां इंसाफ़ कर मौला मूंखे मुंहिंजो हक़ खपे पोइ अल्लाह ताला फरमाईंदुसि त इरफ़ा बसरक पंहिंजी नज़र ते मथे कर कंहिंखे चवंदो जंहिंसां ज़ुल्म थियो कंहिंसां नाजाइज़ी थी हुई उनखे रब फरमाईंदो मथे ते लिया छा फरमाईंदो इरफ़ा बसरक पंहिंजी नज़र मथे कर मथे लिया फंजुर नज़र कर निहार فقال يا رب أرى مدائن من ذهب وقصورا من ذهب مكللة باللؤلؤ चवंदो मुंहिंजा मौला मां जो ॾिसां थो त मूंखे मारियूं थियूं नज़र अचनि सोन ऐं चांदी जूं पर उन्हनि जे मथां हीरा ऐं जवाहर मढ़ियल हीरा ऐं मोती हाणे हिन भित जे मथां ही पत्थर लॻल आहे
संगमरमर जो पत्थर लॻल आहे या चीनी जो पत्थर लॻल आहे पर हुते हू सोन जी दीवार हूंदी उन ते हीरा लाल जवाहर जो ॾिसंदो रब फरमाईंदो मथे में यार ॾिसंदो त हुनखे उहे जन्नत जूं मायूं नज़र ईंदियूं महल नज़र ईंदा जेके सोन ऐं चांदी जा हूंदा जिन ते हीरा मोती जड़ियल हूंदा पोइ उहो माण्हू चवंदो त अय नबी हादा और अय सिद्दीक हादा और अय शहीद हादा मुंहिंजा मौला ही मायूं कहिड़े नबी जूं आहिनि कहिड़े सिद्दीक जूं आहिनि कहिड़े शहीद जूं आहिनि हेॾियूं जन्नत जूं मायूं मौला ही कंहिंजियूं आहिनि काल लिमन आत समन रब फरमाईंदो जेको इन्हनि माण्हुनि जो मुल्ह मूंखे ॾींदो मां इहे माण्हू हुनखे जेको क़ीमत भरींदो जेको क़ीमत ॾींदो माण्हू मुंहिंजियूं आहिनि जन्नत मुंहिंजी आहे ॾींदुसि हुनखे जेको मुल्ह भरींदो मुफ़्त में त काम से कोन मिलंदी जी काल यार बानो चवंदो मुंहिंजा मौला हेड़ी कीमती माड़ियूं जिन ते मथां हीरा लाल जवाहर जड़ियल आहिनि किरोड़े अरबे खरबे रुपया जो मुल्ह थिए मौला केरु आहे जे वटि एतिरो मुल्ह हूंदो जेको ॾींदो कंहिं वटि एतिरी कीमत हूंदी जेको तोखे अदा करे काल अंत तमलिक हो रब फरमाईंदो त तूं हुनजो मुल्ह ॾेई सघीं तूं वटि मुल्ह आहे तूं मूंखे उहो मुल्ह ॾेई सघीं सम्झो था चवां या न चवां जुमिलो चवंदा आहिनि त वाछूं गोदा थी वयूं अमरा जूं वाछूं गोदा थी वियूं हे जो मारियूं ॾिसंदो जो मूं वटि जो मुल्ह आहे बोला मूं वटि हा तो वटि जो मुल्ह आहे इन्हनि मारियुनि जो मुल्ह मूंखे ॾे मां तोखे मारियूं थो ॾियां पोइ काल बिमादा मालिक उहो मां कहिड़ो मुल्ह आहे जेको मां तोखे अदा करे ॾियां कहिड़ो मुल्ह आहे काल बेअफ़्विक अन अख़ीक रब फरमाईंदो तुंहिंजे भाउ जेका तोसां ज़्यादती कई हुई न तोसां ज़ुल्म कयो हुई तुंहिंजो हक़ खाधो हुई तोसां नाजाइज़ी दुनिया में कई बसि इनखे माफ़ कर माफ़ तूं कर मुल्ह इहो आहे जन्नत जो माड़ी मार बसि मुल्ह इहो आहे जे तोसां ज़्यादती कई आहे न उनखे तूं माफ़ करे छॾ इहो मुल्ह आहे मारियुनि जो मां अलाह मालिक आहियां तुंहिंजे हवाले हाणे जो अखियुनि सां हेड़ियूं मारियूं जो ॾिसंदो हीरा जवाहर जड़ियल पोइ कीअं न चवंदो त मौला मां मूंखे ई मारियूं में को छा मूंखे त मारियूं मिलंदे जी सम्झ शरीफ़ ते तव्हांजी हदीस पहुती आहे इहो जेको न अंदर में पुरज़ो अथव इंतकाम वारो कावड़ कीने वारो इहो कढो इहो पुरज़ो अंदर मां कढो जे इहो कीनो तव्हांजे अंदर मां ख़तम थियो त मां सम्झंदुसि तव्हां ताईं मदीने वारे जी हदीस पोइ हिनखे जो हेॾियूं मारियूं मिलंदियूं काल या रब्बी कद अफौत अन मौला तूं शाहिद थी सब हशर वारा शाहिद थियनि मूं बख़्शो मांस माफ़ी अल्लाह पाण एफ़्ज़ो ॾींदो सुभान अल्लाह जी रखण हो जो हिन में हथ निकिरंदो ई चवंदो मारियूं तुंहिंजी रोड पाई कर तकड़ न कर रखण छा अर्ज़ कंदो मौला छा मारियूं तो मूंखे न ॾींदियूं आहिनि छा रखण मारियूं तुंहिंजियूं आहिनि पर फख़ुज़ बेयद अख़ीक
वअदखिलहुल जन्ना हाणे अकेलो न वञो इन्हे खे बि पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी हाणे हिते ॿ ॻाल्हियूं सम्झण जूं फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंद ज़ालिक उन वक्त मदीने वाले साईं फरमाया इत्तकुल्लाह व अस्लिहु ज़ात बैनिकुम अल्लाह का डिजो ऐं हिक ॿिए में सुलह कंदा कयो फइन्नल्लाह युस्लिहु बैनल मुस्लिमीन अल्लाह पाण मुस्लमाननि जे विच में रब पाण सुलह कराइण सॼो मंज़र जो इहो सुलह अल्लाह पाण सुलह कराइजो तव्हां दुनिया में सुलह कंदा हिकिड़ी ॻाल्हि इहा त जे ज़ुल्म कयो ज़्यादती कई उनखे माफ़ कयो ऐं ॿी ॻाल्हि जेका ख़ासि अहमियत वारी ॻाल्हि इहा आहे त इहो मामिलो तॾहिं थींदो जॾहिं उन ज़ुल्म ज़्यादती करण वारे माफ़ी वरिती हुजे दुनिया में तॾहिं ते आयो हुजे बख़्शिश तलब कई हुजे पर जे हुन माफ़ी न ॾिनी बख़्श न कयो हुन जो मां वेर वठंदुसि पलाद वठंदुसि पोइ हुन अल्लाह जे दर ते तौबा कयो चयो मौला ही मूंखे माफ़ नथो करे या हू जंहिंसां ज़ुल्म कयो ज़्यादती थी मरी वियो दुनिया तां लाॻाणो करे वियो पोयां नथा वञनि मिसाल कंहिंजी मेह चोराई हाणे हुनखे 20 साल गुज़री विया उहो मेह जो मालिक मरी वियो हुनजा पुट मरी विया पोटा मरी विया 20 सालनि खां पोइ हे तौबा थियो हाणे मेह जी त कीअं कजे पोइ उन ॾियारे ते अल्लाह ताला जल शान जे दर ते माफ़ी थो ॾे मौला फलाणे जी मेह मां चोराई हुई मूंखां ग़लती थी वई मूं कुसूर कयो हो मालिक हाणे मूंखे माफ़ कर मूं पंहिंजे भाउ सां ज़ुल्म कयो उनजी चोरी कई ज़ोरी कई मुंहिंजा मौला हाणे उहो आहे ई कोन जेका माफ़ी वेठा रब फरमाईंदो तुंहिंजो मां अल्लाह क़यामत जे ॾियारे तव्हां ॻाल्हि सम्झी ज़ुल्म थी वञे ज़्यादती थी वञे नाजाइज़ी नाइंसाफ़ी थी वञे तो उनखां माफ़ी वठो तौबा ताइब थियो बख़्शिश घुरो उनखे तॾहिं ते वञो ऐं तॾहिं ते वञणु माफ़ी वठणु इहो बि मोमिन जो कमु साईं करीमन फरमायो त असां मके ते हमलो कंदासीं 10,000 लश्कर गॾु कयो पाण फरमायो त केर बि अकाल ज़ाहिर न करे मके वारनि खे ख़बर न पवे ओचितो राति जो वञी हमलो कंदासीं मको फतह कयो रब जो ऑर्डर ईअं ॾिनो हातिब बिन बल्तिया नाले हिकिड़ो असाबी हुयो बदरी असाबी हुयो उन ईअं कयो जो हिकिड़ो ख़त लिखे मके वारा मदीने वारे साईं सलाह कई आहे राति जो हमलो कंदो मुंहिंजी ख़्याल कजो पंहिंजो मुशरिकनि काफ़रनि जो केरु काफ़ी ख़त लिखे को ख़त वेड़े ऐं हिकिड़ी माई खे ॾिनी जंहिंमें कंहिंखे शक शुबो ई न पवे उनखे ॾिनी उन वरी हीअं कयो जो इहो ख़त खणी वरी मींढड़ा वेठा आहे ॿारनि खे बंदि करे छॾी हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि वाह मुंहिंजो वहबदार अली जी या रसूल अल्लाह हिकिड़ी औरत वञे थी तूं वञ फलाणा बजण उहे वठी वञ फलाणी वातीअ में मिलंदव उन माई खां वञी हिकिड़ो ख़त दज़ो वठी मौला अली अल्लाह जो शेर जो वियो माई बराबर में वादी में वो माई मिली हज़रत अली से फरमाइश था ख़त मोड़ाए कसम खड़ा कुरान खड़ा मोड़ कर कोई 100 साल लोगों को मोड़ कर कोई उनजा जेको थेलो या छको या जेको सामान हुयो कोई बराबर ख़त कोने हज़रत अली से उन्होंने बिन ॼणनि खां पुछो त ॾियो ख़बर दीदी ख़त नज़र त कोन थो अचे जी साईं जन छा फरमायो मौला अली फरमाया हुज़ूर जन छा फरमायो
साईं फरमाए खत अथस जेको तव्हां चओ था खत नज़र नथो अचे मुंहिंजे नबी फरमायो आहे त माई थी वञे हेड़ी सुवारी ते आ फलाणी वादी में मिलंद हे निशानियूं मिलियूं आहिनि खत कीअं कोन हूंदो वरी खोलियो खत हथ न आयो खत लिखो पियो हज़रत अली से उन्होंने बीबी का पूछो यो खबर किसी हूं तो न ताली जी तलवार पे जी तव्हां ते गर्दन पे हल हूं तो शक छो था कयो नबी फरमायो आहे त आहे हूं तो शक जी ॻाल्हि छो था भाई गांव में तव्हां नज़र न ईंदो चओ आहे चओ आहे भाई बोलियो खत कोन मिलियो हज़रत अली से फरमायो ॿियो ख़बर हूं तो न चओ हज़रत मौला अली फरमाया तो सुञाणी मां केर है क्या सुञाणी हैदर माना सुभान अल्लाह हैदर माना शेर बहादुर दिलई हज़रत मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला ने फरमाया खत कढ न त हिन तलवार सां सिर कलम कंदुसि किसी मुझे याद कोने मुझ के वो कब कड़ी हज़रत अली से उन्हें मालूम के उन्हें औरत के वरतो और सवारी सुधो वापस मदीने शरीफ मोटी आया खत ते पेश कयो हाणे इन्हे माण्हू जे खत लिखियो हाथ बिन बलतिया असां बि बदरी साहब बि केॾी वॾी ख़यानत कई फौजी राज हुयो 10,000 माण्हुनि जे जांगुनि जो मामलो हुयो दुश्मन खे ख़बर थी पवे त उहे तयार थी वेंदा ऐं ही लश्कर मारिजी वञे हा जांगुनि जो मामलो हुयो हेॾी वॾी हुन ज़्यादती कई हेॾी वॾी हुन खां ग़लती थी वई पर साईं करीमन जे दर ते आयो साईं साईं फरमाए त तूं खत छो लिखियो जॾहिं मूं झलियो हो त मके वारनि खे आगाह न कजो इहो राज़ लिखबो रात में ओचितो हलंदो तो छो खत लिखियो चीज़ ॻाल्हि इहा आहे त हे जेकी बि साहब जी न तव्हांजा इन्हनि जो को चाचो कंहिंजो मामो कंहिंजो सौट मासाब ते मिट माइट आहे उहे उन्हनि जा मददगार थींदा मुंहिंजा ॿार मके में रहिया पहिरों जो को बि ई वाई कोन्हे उन्हनि जो को बि साथी मददगार कोन्हे मूं जो ख़त लिखी उन्हनि खे आगाह हिन जे लाइ कयो त उन्हनि जे दिलनि में मुंहिंजे लाइ थोरो नरम गोशो पैदा थिए मुंहिंजे ॿारनि खे को नुक़सानु न पहुचे हाणे जे मके वारा ॿुधंदा त हुज़ूर जा लश्कर वठी था अचनि त जंग माइटनि मथां उन्हनि खे मार में कुटनि मुंहिंजा ॿार मारिजी वञनि मूंखे बचनि जी मोहबत ग़ालिब अची वई तंहिंजे करे मूं इहो ख़त लिखियो आहे मालिक आयो हाणे साईं तव्हां जेका सज़ा ॾियो मां हाज़िर आहियां जे माफ़ कयो त तूं रहमत भरियो साईं फरमायो हातिब तूं बदर में शरीक थिए पुराणियूं तुंहिंजूं ख़िदमतूं असांखे यादि आहिनि उन्हनि ख़िदमतुनि जे सदके असां तोखे बख़्शे इहा मुंहिंजे सोणे नबी जी माफ़ी सुभान अल्लाह इहो आहे दिलबर नबी जंहिंजो कलमो था असां पढ़ूं हेॾे वॾे ॾोहारी खे हेॾे वॾे मुजरिम खे मुंहिंजे लजपाल नबी हिकु घड़ी साईं जे वण जे हेठां सुता पिया आहिनि मंझंदि जो टाइम हुजे हिकिड़ी घाटी छांव वारो वण असां बि चूंडे उनखे सफ़ाई कई साईं जन हिते आरामी कनि असां बि ट्रिप खर्ची विया को होॾे साईं जन उन वण जे हेठां अकेला आरामी हुजनि हिकिड़ो दुश्मन आयो साईं जन जी तलवार मथे लटकी पई उन जी खोटी थींदी आहे न इहो तार वढंदी आहे त हिकिड़ी तार जी छाड़ बीठल हूंदी आहे हीअ उन में हुज़ूर जन पंहिंजी तलवार लटकाए आरामी थिया हुज़ूर जन खे आराम अची वियो निंड पइजी विया ही दुश्मन जो आयो कि अॼु मोकिलियो आहे केरु वसाबी बि मौजूदु न आहे को ॾिसण वारो बि कोन्हे तलवार खयई ऐं हुज़ूर जन ते सिधी कई तलवार जो खड़को थियो हिनजे पेरनि जो खड़को थियो मुंहिंजे लजपाल नबी अखियूं मुबारक खोलियूं साईं फरमाईंदा इन आईना या तला मान वला यनाम क़ल्बी मुंहिंजूं अखियूं त निंड कंदियूं पर मुंहिंजी दिलि निंड न कंदी मुंहिंजी दिलि
सुझा दी साईं जन ने आयो तो दुश्मन तलवार सिधी कई हरण जे लाइ मारण जे लाइ तलवार सिधी कई चवण लॻो त ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु हिन तलवार खां तोखे केरु बचाईंदो साईं जन फरमाया अल्लाह चओ हिकिड़ो भेरो चिल्लायो अल्लाह 36 मैल शैतान परे भॼी ऐं पुठियों हवा कढंदी आहे त आवाज़ सां हवा निकिरंदी आहे समझी न विया हूंदा पुठियों हवा कढंदो यज़ीद कढंदो बि भॼंदो वेंदो जॾहिं ॿुधंदो आहे तलवार हेठ किरी पई हुजूर जन उथिया उहा तलवार खणी ऐं सिधी कई पाण फरमायो हाणे हिन तलवार खां तोखे केरु बचाईंदो पुट हिकिड़ो हूंदो आहे मारण क़त्ल ॿियो हूंदो आहे इक़दाम क़त्ल यानी क़त्ल करण जो तैयारी सायो करणो वो इरादो क़त्ल जो हाणे ही माण्हू जेको तलवार सिधी करे बीठो ॿिन्ही जहाननि जे सरदार जे मथां बसाहिर ही क़त्ल करे चुको ही त अल्लाह जी मदद हुई त अल्लाह जो रसूल हुयो जेको अल्लाह मददगार हुयो न हू त पंहिंजो क़त्ल करे चुको हुयो न साईं जन जे साम्हूं बीठो आहे इन तलवार में हुजूर जन जे वजूद पाक में 2 मीटर जो मुफ़ासिलो कोन्हे जेकॾहिं हू वार करे हा त करे सघियो थे हू पंहिंजी कार्रवाई करे सघियो थे इक़दाम क़त्ल थी चुको हुयो पर कुर्बान मदीने वारे मीर तां मुंहिंजे लजपाल नबी पुछियो त हाणे तोखे मुंहिंजी तलवार खां केरु बचाईंदो चवंदो कीअं तव्हांखे वणे मूंखे मारियो मां त क़त्ल करे चुकुसि साईं फरमाए त वञ तोखे माफ़ परावने दलाहिरा परेशानियों परावने दलाहिरा परेशानियों नबी पाक मुझे जो निशानियों माफ कर दरगुजर कर कुरान नबी जो फरमान वरी नबी की जिंदगी जा मां वाक़या बस हिकड़ी ॻाल्हि ते बयान कयो गुज़िल अॻिते बगाड़ी वञा रही हूं जिंदगी रही टोरी करे बयान कयो बारक अल्लाहु ली व लकुम फिल कुरान अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिमा फीहि मिनल आयाति व ज़िक्रिल हकीम अक़ूलु क़ौली हाज़ा واستغفروا الله العظيم لي ولكم ولسائر المسلمين فاستغفروه انه هو الغفور الرحيم الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور انفسنا ومن سيئات اعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد ان لا اله الا الله وحده لا شريك له ونشهد ان محمدا عبده ورسوله قال النبي صلى الله عليه وسلم أرحم أمتي بأمتي أبو بكر وأشدهم في أمر الله عمر وأحياهم عثمان وأقداهم علي
وسيد شباب أهل الجنة الحسن والحسين والسيدة نساء أهل الجنة فاطمة وسيد الشهداء حمزة. اللهم اغفر للعباس وولده. عباد الله، إن الله أمركم بأمر عظيم. قال الله سبحانه وتعالى في القرآن الكريم وخطابه العظيم: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم انصر الإسلام والمسلمين. اللهم أيد الإسلام والمسلمين وارفع راية الجهاد والدين. اللهم كل من أرادنا وأراد المسلمين بسوء فأشغله بنفسه واجعل كيده في نهره واجعل تدبيره في تدميره. اللهم إنا نسألك الهدى والتقى والعفاف والغنى. اللهم إنا نعوذ بك من الهم والحزن والجبن والبخل وضلع الدين وقهر الرجال. یا اللہ میں ساری جماعت راضی تھی، سدنی کے دلن جو مرادوں پوری فرما. مولا قرض وارنجا قرض لائے، بیمارن کے شفا نصیب فرما، درد مندن جا درد دور فرما. یا اللہ بے روزگارن کے کشادی روزی عطا فرما، بے اولادن کے صالح اولاد عطا فرما، چھڑن کے فرما بردار گھر والوں عطا فرما، بے اولادن کے فرما بردار اکھن ٹھار اولاد عطا فرما. اے مجھا مولا سکے دنیا کے ذلتن کا بچا، آخرت عذابن کا بچا، بری پچھاڑی کا بچا، ذلت وارے موت کا بچا. اے مجھا مولا سکے ہک جنن میں شرم ساری کا بچا. اسا تجھے کو قہر کھا، تجھے نمبر کھا، تجھے پناہ تھا وٹھوں. اسا کے پنجی پناہ جو پردو عطا فرما. اسا تا پنجے باج جو گڑو نلاہ جا. اسا سا پنجے پناہ جو پردو نہ جائے جائے. اے مجھا مولا ہن پورے مجمع تے پنجو رحمتوں پنجو برکتوں نازل کر. اسیں گندا ہیں، گدلا ہیں، گنہگار ہیں، نکم آئیں، نالائق آئیں، پر تجھے حبیب جا امتی آئیں. مولا سجائے بنا بھاڑ جاؤ. اسا جے دنیا دی پارت ہوجے، اسا جے آخرت دی پارت ہوجے. مولا جن مل موت چے اوڈی مل کلمے جو گرد زبانت ہوجے. ایمان وارو موت بچار جن مل مرن جو ویلو اچے اوڈی مل دل بر محمد کی صورت ہوجے. مدینے والے میر جو دیدار ہوجے، ایمان سا لاڑو نصیب فرما جا. اے مجھا مولا مٹی دے ہٹا قبر دی سوڑی سامی میں جنہیں مٹ مائٹ چھجے اکیلو مٹی میں لٹے ویندا. کو سجو یار نہ بچندو، مددگار نہ بچندو. انہاں نے آڑے ساڈی تو مدد کرنا. مولا ساکے قبر دے عذاب کا بچا. یا مولا ساکے قبر دے عذاب کا بچا. ساکے حشر دے دیہاڑے میں جنہیں حساب تھیندا، پچھاڑا تھیندا، جنہیں نبی نفسی 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 پکاریندا. یا مولا انہیں دیہاڑے تے سمجھو پرم رکھ جائے.
जिल्लत वाले अज़ाब के बचाया क़यामत जड़े हुजूर दे नवाउल हमद दे ठंडे दी छाव नसीब करा हुजूर दे पाक हथन सा कौसर जो प्यालो नसीब करा मुझा मालिक असा के जहन्नम के पायन का बचाए जाए दोज़ख के अज़ाब का बचाए जाए असा के जन्नतुल फिरदौस नसीब कर जाए जन्नत में मदीने वाले मीर जो बाड़ो नसीब कर जाए हुजूर जी शफात सा मौला सीना लायक तुम सजे मुताबी मेरी नजर फरमाए जा ये मौला सजे दुनिया जी तुखे पारता सजे आखिरत तुखे पारता ये मौला सजे वतन अजीज पाकिस्तान जी तुखे पारता ये मौला सजे वतन के अंदरूनी बैरूनी खतरन का बचाए जा हुक्मरान जो इस्लाह फरमाए जाए ये मुझा मौला मातली जे शहर ते बड़ी रहमतों साए इन शहर के अमन वारो सुकून वारो शहर बना मातली जे लेवन में अनाजन में बरकतों नाज़िल फरमा मातली जे मान में मेर मुरब्बत मोहब्बत मवद्दत पैदा फरमा इन महफिल में जितरा भी शर्म उठंदा मानो इन हुजूर जा उम्मती जिते ब्रहन था उनन उठन शरण वस्तिन वाहन ते पंजो रहमतों पंजो बरकतों पंजो ताओं पंजो सखाओं निछावर कजा अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन इबाद अल्लाह इन्न अल्लाह यअमुरु बिल अदल वल इहसान व ईताइ ज़िल कुर्बा व यनहा अनिल फ़हशाइ वल मुनकरि वल बग़ी यइज़ुकुम लअल्लकुम तज़क्करून उज़्कुरुल्लाहल अज़ीमल जलीलल जब्बार यज़्कुरुकुम वदूहु यस्तजिब लकुम ولذكر الله تعالى أعز وأجل وأهم وأعلى وأولى وأكبر والله يعلم ما تصنعون